औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लानतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। पैगंबर खुदा रहमत लिल आलमीन फरमाइनि था पिया हुसैन मूं मां आहे ऐं मां हुसैन मां आहियां ऐं तहक़ीक़ मुंहिंजो हुसैन सफ़ीना आहे, निजात आहे ऐं हिदायत जो रोशन चिराग। मौला हुसैन फरमाइनि था पिया नबी ख़ुदा खां बाद मुसलमाननि मौला हुसैन खे वतन में रहणु न ॾिनो। 28 रजब ते हुसैन इब्न अली वतन छॾे मके में अची रहे थो पियो। 8 ज़िलहज ते मको छॾे मौला हुसैन करबला जो इराक़ जो सफ़र मौला हुसैन शुरू थो करे। 8 ज़िलहज जे जॾहिं करबला जो सफ़र शुरू थो थिए पियो, हलंदे हलंदे रस्ते ते ई मके खां निकिरंदे ई रस्ते ते ई मौला हुसैन जीअं जो कूफ़े जे नज़दीक पहुचे थो पियो त मौला हुसैन साम्हूं रस्ते सां 2 सवार पिया अचनि, घोड़े सवार। मौला हुसैन खे जीअं ईंदे जो ॾिठो अथनि त मौला हुसैन खे ईंदे ॾिसी करे रस्तो छॾे ॾिनो, हेठि जंगल में रही पिया। मौला हुसैन हसरत मां फरमाइनि था मां एॾो अॼु ग़रीब थी वियो आहियां जो मुसलमान मूंखे जीअं रस्ते सां ईंदो ॾिसनि था उहो रस्तो ई छॾे था वञनि पिया। अल्लाह अकबर जॾहिं मौला हुसैन इन हसरत सां इहे लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, मौला हुसैन जे हिकु जवान हिकु सिपाही ऐं इहे जॾहिं लफ़्ज़ मुंहिंजे मौला हुसैन जा हसरत भरिया ॿुधा, पंहिंजे घोड़े ते सवार थो थिए, उन्हनि सवारनि जे पोयां पंहिंजो घोड़ो डोड़ाई, उन्हनि खे पहुचे थो, चए थो रुकिजी वञो, हो रुकजनि था पिया। मौला उहो पुछे थो पियो ॾियो ख़बर तव्हां मौला हुसैन खे ईंदो ॾिसी करे तव्हां रस्तो छो छॾे ॾिनो? हे चवनि था इन जे करे जो साम्हूं हुसैन इब्न अली अचे पियो, असां में ताक़त ऐं ज़रूरत न हुई मौला हुसैन सां आमने सामने मुलाक़ात करण जी, ॻाल्हाइण जी। मौला हुसैन सां साम्हूं ॻाल्हाए सघूं असां में एतिरी ज़रूरत ऐं ताक़त न हुई, इन करे असां रस्तो छॾे ॾिनोसीं। उहो चए थो पियो छो उनजो सबबु छा आहे? हे चवनि था बेशक उनजो ॾाढो ॾुखियो सबबु आहे। उनखां पोइ पुछे थो पियो तव्हां काॾों था अचो? चवनि था असां कूफ़े खां, कूफ़े शहर मां अचूं था पिया। आख़िरकार उहो जवान चए थो पियो तव्हां हलो मौला हुसैन वटि, हली मौला हुसैन खे सॼो हाल ॿुधायो। उहे ॿई अचनि था पिया, मौला हुसैन खे अची सलाम कनि था पिया। मौला सलाम जो जवाबु ॾिए थो पियो। मौला चए थो इहो ॿुधाए तव्हां रस्तो छो छॾे ॾिनो मूंखे ॾिसी करे? उहे सवार चवनि था पिया मौला इन जो सबबु इहो आहे जो तव्हां सां आमने सामने ॻाल्हाइण जी असां में ज़रूरत न पिया सम्झूं, ज़रूरत न हुई, इन करे रस्तो छॾे ॾिनोसीं। जे फ़र्ज़ंदे रसूल असां खां कुझु पुछे त असां कहिड़ो जवाबु ॾींदासीं? मौला असां कूफ़े जे रहण वारा आहियूं, असां सभु कुझु अखियुनि सां ॾिसी आया आहियूं, उहो कुझु ॾिसी आया आहियूं जेको अखियुनि सां न ॾिसणु खपंदो हुयो। मौला फरमाए थो ॿुधायो छा ॾिसी आया आहियो, छा थो कूफ़े में हले पियो? आवाज़ थो अचे मौला हिकु तरफ़ हलो, हिन काफ़िले खां परदेदारनि खां थोरो अलॻि थी हलो त असां तव्हांखे उहो कूफ़े जो हाल ॿुधायूं। इमाम फरमाइनि था पिया तव्हां घबरायो न, मां हुसैन इब्न अली आहियां, मां इमाम आहियां, मां हुज्जत ख़ुदा आहियां। जो कुझु चवणो अथव इन सभिनी जे साम्हूं चओ, सभई भली ॿुधनि। आवाज़ तो मौला जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त असां कूफ़ो तेसीं ताईं असां कूफ़ो न छॾियो जेसीं ताईं असां मुस्लिम जी लाश खे कूफ़े जे गलियुनि में घिटियुनि में अल्लाह अकबर फिरंदे न ॾिठो आहे। मुसलमाननि मुस्लिम खे कूफ़े में शहीद करे उन जी लाश खे पेर में रसी विझी ऐं मुसलमान कूफ़े जे घिटियुनि में ऐं गलियुनि में चौकनि ते मुस्लिम जी लाश खे छिकींदा था वतन पिया, फेराईंदा था वतन पिया। फ़र्ज़ंदे रसूल कोई मुस्लिम जी लाश खणण वारो न आहे, कोई मुस्लिम जी लाश खे गुस्ल कफ़न ॾियण वारो न आहे। वसयअलमुल्लज़ीन ज़लमू अया मुनक़लिबू यनक़लिबू।